नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर सूबाई काबीना लाइ सलाह मशवरा शुरू करे छॾिया आहिनि। ज़रीन मौजिब पीपल्स पार्टी MQM ऐं GDA पंहिंजे ॾिनल नालनि जे निगरान काबीना में शमूलियत लाइ सरगर्म थी वियूं आहिनि। ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़, डॉक्टर जुनैद शाह ऐं मुबीन जुमानी खे निगरान वज़ीर बणाइण जो इम्कान आहे। सूबाई काबीना लाइ सिद्दीक मेमण, अहमद शाह, डॉक्टर फरहान अली ऐं ॿियनि जे नालनि ते गौर कयो पियो वञे। ज़रीन चवणु आहे त MQM मकानी इदारनि, तालीम ऐं सनत वारी वज़ारत में दिलचस्पी वठणु लॻे। नाज़रीन, एक भेरो ॿीहर अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर सूबाई काबीना लाइ सलाह मशवरा शुरू करे छॾिया आहिनि। ज़रीन मौजिब पीपल्स पार्टी MQM ऐं GDA पंहिंजे ॾिनल नालनि जे निगरान काबीना में शमूलियत लाइ सरगर्म थी वियूं आहिनि। ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़, डॉक्टर जुनैद शाह ऐं मुबीन जुमानी खे निगरान वज़ीर बणाइण जो इम्कान आहे। सूबाई काबीना लाइ सिद्दीक मेमण, अहमद शाह, डॉक्टर फरहान अली ऐं ॿियनि जे नालनि ते गौर कयो पियो वञे। ज़रीन चवणु आहे त MQM मकानी इदारनि, तालीम ऐं सनत वारी वज़ारत में दिलचस्पी वठणु लॻे।